थारू शाम ख़बर ईंदा हलूं त मिठियाणी लिंक रोड मुकमिल तबाह। रोड ते वॾा वॾा खॾा पइजी विया। हादसा रोज़ जो महमूल बणियल। बासर ठेकेदार रोड्स खाते वारनि सां मिली भगत करे रोड लाइ आयल करोड़नि जी बजट हड़प करे रोड जो कम अध में छॾे भॼी वियो। इन हवाले सां वधीक उते जी अवाम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां इन रोड सां घणो टाइम थियो आहे त कारपेटर कोन करे आहिनि, पैसा देसा वठी विया आहिनि। असांखे इन रश्का हलाए हलाए असांजे कुखुनि में सूर पइजी वियो आहे। पत्थर डांबर कोन था करे वञनि, हे रोड जा पैसा वठी खाई विया आहिनि। हे कमु चङी तरह रोड जो कोन था कनि। हे टाइम थियो आहे हेॾे यको सखीअ खां वठी रोड जीअं ठहियो आहे तीअं कारपेटर मज़े न कयो अथनि। हे रुॻी झाका ई झाका हुआ। असां मज़दूर माण्हू रोज़ पंचर असां केॾा पंचरनि जी पूरी कयूं था हिननि जे रोड ई असां ॾिसूं निवे त असां ग़रीब माण्हू असां वञूं काॾे सके हमें ये ठीक कर दे मसला, बहुत परेशानी है। असो अर्ज है तो इनके पूरो साल थियो है रोड के हे अध का रोड थी मुकम्मल तबाह थी बर्बाद थी मुनो कलाक मिठाने को ठारूशा ताईं पंध असो लगे तो बार बच्चों को बीमार आ सीमार आ रस्ते में बीठो आ को खड़ब लगी पिया रोड सफ़ा किलसिल थी है मुरई लही ड्राप थी है जो अर्ज है वडन वडन ऑफिसर नुमाइंदन के इन रोड की कुछ मालिकी कर मेहरबानी करे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD के ताज़ा तरीन ख़बरुन ला ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।